दादा अजायो ने भाई गिरणी जे चवण ते असां सॼी फिल्म पंहिंजी गिची में विझी छॾीसीं। सिक्कू हरू भरू जो मिड़ई बताल पियो थे, बकवास पियो करे, कुछ भी कोन थींदो। फैसलो ॾेई आया हूं न, तू चुप करे वे। रुगो कासिम न पुट तोखे भी परेशान ऐं हैरान थियणु खपे। हैरान अरे अरे तव्हां छा था सम्झो त मुंहिंजी ख़ुशियुनि में ज़हर मिलाए तव्हां वरी घर में आराम सां ऐं सुकून सां निंड कंदो। न साली पैदा न पुट। अरे रूंडा, फैसलो थी वियो आहे, हाणे असांजे मथे में सूर न विझ। वाड़ी तारा गोल तारा मञुम मञुम मुंहिंजे अबन दादन मञो त फैसलो थी वियो। पुट फैसलो थी वियो आहे, पर तो हुन ते अञा अमल कयो ई न आहे। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेसिताईं हिन रूंड ते 10 लख रुपया न रखंदे पुट घर में बि सुकून सां सुम्हण कोन ॾींदोसांइ। अरे रे 10 लख तो ॾिठा आहिनि या कोन ठान? अधु राति जो असां सुकून सां सुता पियासीं, अची घिटीअ में बाइताल कयो अथई। सुबुह कान थिया? हा 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 सुबुह बि थींदो, रोशनी बि थींदी, तारा बि लिकी छुपी वेंदा। पर पुट हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, तोखे रूंडे जे रहड़े जो अंदाज़ो ई कोन्हे। वाड़े तारा गोल तारा करे छॾींदोसांइ। सुबुह जो अचिजांइ, चेक खणी वञजांइ, मथे में सूर न विझ। वाकई कुत्ते यारो रहड़ो ॾेई सघी थो। हल हाणे सुबुह जो 9 बजे एग्जैक्ट 9 बजे मां तुंहिंजे दर ते अची पहुचंदुसि। छा ॿुधी? एग्जैक्ट सुबुह जो 9 बजे। अरे हा हा, वॾे अंग्रेज़ या पुट, आहीं जग बटाले जो पुट वरी ॻाल्हाईंदी अंग्रेज़ी बि थो। दादा मां तोखे चवां थो हिनखे चेक पोइ ॾिजां, जेसिताईं न माई जा तोॾे पैसा अकाउंट में नथा अचनि। कलाक ॿ तरसी न माई सां ॻाल्हायूं था। हिन छो न दा अञा चाकर खान वारा जागंदा हूंदा। इहे सभु सुम्हनि ऐं तवारी भाॼाई बि सुम्हे, पोइ आराम सां सुकून सां वेही ॻाल्हाईंदोसांसि। यो अबा हैदर। जी चाचा, हुकम कयो। भला तूं अध राति जो घिटने में वठी तो जाठा हणंदो, ख़ैर त थई। चाचा सुकून बर्बाद आहे, आराम किथे थो अचे जो सवेर न सुम्ही पवा। यार हैदर चई सच थो यार, हाणे सुकून मिलंदो बि किथे बाबा। हाणे अहिड़ा जाबर जहिड़ा शैतान ऐं ज़ालिम हिन मुआशिरे में हूंदा त माण्हुनि खे किथे सुकून मिलंदो बाबा। न स्वामी पैदा न थिए, स्वामी पैदा न थिए। सही थो चई चाचा, अलाह भलाई कंदो। ॿुधे? जी चाचा। इहो मुआरे छोरे दिलशेर खे त तूं किथे कोन ॾिठो? चाचा उहो त अस्पताल हुयो गुलशेर वटि। बाबा हो त दिलशेर खे मूं अस्पताल मां रवानो कयोमांसि, ॻोठ बि पहुतो। पर यार हिन महिल ताईं हुनजो को 10 पंध ई कोन थो केरु ॾे। इहो कान्हे? न चाचा, मूं हुनखे न आहे ॾिठो। बाक़ी जेकॾहिं जाबर वारनि जे रुख चढ़ी वियो त अलाह सुञाणे। साईं जाबर वारा बि वॾा ज़ालिम, अलाह हुन करे कोन जे रुख को चढ़े। चाचा गुलशेर जी हाणे कीअं तबियत? हालत रे बाबा कहिड़ी थो पुछी, साॻी हालत अथसि। बसि दुआ करे त को बेड़ा पार थिए बाक़ी ख़ैर कोन्हे बाबा। इंशाअल्लाह ख़ैरनि सां घर मोटी ईंदो। आमीन आमीन। वड़े तारा गोल तारा माना त हिन छोरे खे बि ख़बर ई कान्हे त मुआरे छोरे लाइ काॾे बरमोह कयो। सम्झ में ॻाल्हि नथी अचे काॾे। हैदर उथी पुट, सिज उभरी आयो आहे। अरे उथ कंदार, मां त ताक़त ई थी आहे, अञा ताईं सुतो पियो आहीं। उथ। आरा कोई दे चांहि
सुनरात कंजे धोरन सां आहे देर सां आहे घर सुट ॿार घिटी में हुयसि। हाणे हरू भरू वजाया कूड़ न हण। ॿ चकर त मां घिटी में चकर ॾेई आयुसि, उते त कोन आहे। सुट तुंहिंजे ई कम सां हुयसि। ॿार हली हाल अहवाल ॼाए थो। हिते छो न पुट? अमा कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांजे मुंहं ते नथो करे सघां। जेके फॾनि वारी ॻाल्हियूं वञी पंहिंजे मुंहं तां कंदा आहियो न, इहे ॻाल्हियूं तव्हांखे सुरनि में विझंदियूं आहिनि। सुन जेका ॻाल्हि आहे सभिनी जे मुंहं ते चई ॾे, न त घर में ई असांजे लाइ वॾो मसइलो थींदो। सच सच ॿुधाए, राति कंहिंसां गॾु ऐं काथे? सुट ॻोठ जे ॿाहिरि सिकू ऐं मां वेठा हुयासीं। सिकू वीचारो पंहिंजा सूर पियो पिटे त जाबिर हुन सां ज़ुल्म करे छॾियो। इहो रुगो पिटे थो पियो त जाबर मूंसां ज़ुल्म कयो आहे, ज़ुल्म कयो आहे, ज़ुल्म कयो आहे, त पोइ जाबर खां फ़ैसिलो जल्दो छिकाए। अॼु फ़ैसिलो अथनि सुट, ॾिसूं था त छा थो थिए। जेसीं ताईं रूंडे जीअं इहो सिकू बि जाबर खां 10-15 लख नथो भराए न, तेसि ताईं जाबर जो दिमाग़ सिधो कोन थींदो। रूंडे वारी चटी जाबर खे गोॾनि ते वेहारे छॾियो आहे, ऐं जेकर वरी सिकू वारी चटी थी पएसि त जाबर घर खपाईंदो। सभई पाणी त प्यार भले पाणी मूंखे प्यार। खेत त आहे, ॿिन्हिनि खे खुशकी वठी वई आहे। इहो रूंडो पहिलीन को नालती किरदार हरू भरू जा 10 लख वठी वियो आहे, अञा ताईं खुशकियूं न अचनि। भले सुबुह साण पंहिंजे घर खां ॿाहिरि निकितासीं त इहो निभागो रूंडो पंहिंजे दर तां मुंडी करे बीठो, अॼु असांजो अघु वधाई। पर सुबुह त तव्हां वटि पैसा कोन हुया, पोइ रूंडे खे कीअं ॾिनव? इहे न जेके पुलिस वारा तूं सुवाल कंदी आहीं, पोइ मूंखे ज़हर लॻंदी आहे। जो रूंडो छॾींदो 10 लख जो चेक ॾेई आयो आहियां, हाणे पाणी मटराईंदो। अदा मूंखे त लॻे थो इहो गुलशेर चङो भलो आहे, पर रूंडे ड्रामो करे असांखां 10 लख हर भरू वरिता आहिनि। अदा मां सभु कुझु सम्झां थो, पर छा कयूं, ॾोही जो थी पियासीं फैसले में। पैसा त ॼणा ई पइजी विया न। भाॼई तूं चांहि ठाहे वठि, हिन निभागे रूंडे असांखे होटल ताईं वञणु कोन ॾिनो, मथो फाटे थो सफ़ा, वञी चांहि ठाहिया। हर कम में वॾो करे तूं छोकिरे खे मोकिले थो पियो, हू अञा ॿार आहे। जाबिर जहिड़े राकास सां हू किथां ॻाल्हाए सघंदो, तूं हुन सां गॾु वञे हा। हक़ीक़त साम्हूं अची विया मलूका, जाबिर ॾोही आहे। जेकॾहिं रेस खे इंसाफ़ करणो हूंदो त असां सां कंदो, न त जाबर सां मां घार वही वेंदो। जेकॾहिं तूं उते हुजी हा न त रेस तुंहिंजी अछी ॾाढ़ीअ जो लिहाज़ ज़रूरु करे हा। चई थी त वञा थो, पर मुंहिंजो उते वञण में को बि फ़ाइदो कोन्हे। हिन वक़्तु ताईं हुते ॻाल्हियूं शुरू थी वयूं हूंदियूं, तुंहिंजे वञण में हाणे त को फ़ाइदो बि कोन्हे। ॿेली घर में बि वेहण कोन थी ॾी, ऐं ओॾां बि वञण कोन थी ॾी। तूं हाणे फैसले में न वञ, तूं वञ न्याणीअ जे घर, न्याणीअ सां मिलणु ॾियणी न त मथे ते हथु रखी अचिजांसि। तुंहिंजी मर्ज़ी आहे, मां पंहिंजी अछी ॾाढ़ी वञी दादली खां पटरायां। मूं तोखे इहो नाहे चयो त बहस करे दादलीअ खां ॾाढ़ी पंहिंजी पटराए अचु। जेकॾहिं हू मिलणु न ॾियनी न त दर तो ई मोटी वापसि अचिजांइ। वञा थो, मन मालक साईं, दादली खे ईमान ॾिए। ठीकु आहे, मिलणु ॾेई त ठीकु आहे, न त मोटी हलियो अचिजांइ, बहस न कजांइ। जाबिर जेतिरो तूं रूंडे जो ॾोही आहीं न, उन खां वधीक तूं हिननि जो ॾोही आहीं। पर असांजी दुश्मनी रूंडे सां आहे, हिननि खे त असां का बि तकलीफ़ न ॾिनी आहे। इन रूंडे त भले साईं खे विच ते आंदो ऐं कासिम जी दिलि में ख़ौफ़ पैदा थियो, इन जे करे ॻाल्हि सची कई। इहो इल्ज़ाम असांजे मथां लॻल हुयो। ॿियो त मुंहिंजी मासूम भेण जो घर बि बर्बाद थी चुको आहे। इन खां वधीक तव्हां कहिड़ो नुक़सानु मूंखे पहुचाए था सघो? सिकू जेका ग़लती कई मूं कई, ऐं असां हुनजो ॾोह ॾंड भरे चुका आहियूं। हाणे तुंहिंजो फ़ैसिलो असां तरफ़ कोन थो थिए। रूंडे वारा त इहो ई था सम्झनि त मां बि तव्हां सां मिलियल आहियां, ऐं मुंहिंजी मासूम भेण सॼी ज़िंदगी इन घर में सुख जो साह खणी कोन थी सघे, ऐं उनजी बर्बादी जा ज़िम्मेवार केरु? तव्हां आहियो, तव्हां। रईस, हाणे जेकॾहिं मुंहिंजो फ़ैसिलो इन्हनि जे तरफ़ लॻे थो त मूंखे फ़ैसिलो वठी ॾियो। जेकॾहिं मूंखे इंसाफ़ नथा वठी ॾियो त पोइ मूं फ़ैसिले ते हथु खयो। जाबिर, तव्हां सिकू जी भेण जो घर बर्बाद कयो आहे,
रिश्ते थियण सां ई तव्हां हुननि जी ज़िंदगी में नफ़रत जो ज़हर भरे छॾियो। सिकू तव्हां ते भरोसो करे तव्हांखे पंहिंजो सम्झी सॾु ॾिनई ऐं पंहिंजी ख़ुशियुनि में तव्हांखे बराबरि जो शरीक कयईं ऐं तव्हां हुन मौक़े जो फ़ाइदो वठंदे हुनजी ज़िंदगी जी ख़ुशियुनि में ज़हर भरे छॾिया। इन करे सिकू जो तव्हां तरफ़ फ़ैसिलो त पए थो ऐं उहो तव्हांखे ॾियणो बि पवंदो। रिस जे तूं चईं थो त असां सिकूअ जा ॾोही आहियूं त पोइ असां वञूं था सिकूअ जे घर। उन जे घर वञी उन खां असां माफ़ी था वठूं। सोट खां माफ़ी वठण में न असांजी इज़त घटिबी न वरी असां नंढा थी वियासीं। जाबिर, माफ़ी त तव्हांखे हर हाल में वठणी पवंदी, पर जेको तव्हां न्याणी जो घर बर्बादु कयो आहे उन जे लाइ तव्हांखे 15 लख रुपया ॾंड भरणी पवंदी। 15 लख? हल 15 लख खून जो ॾंड भरियोसीं 10 लख रुपया ऐं हिन जो 15 लख। इहो ॾंड त घटि आहे। मुंहिंजी त दिलि थी करे त तव्हां ते 50 लख रुपया ॾंड रखां, पर तव्हांजी सहप घटि आहे। मूं में त सहप टके जी बि हिमल कान्हे। घर जो रिलियूं खपाए 10 लख रूंडे खे अञा मस ॾिना त ही 15 लख मां किथां आणींदुसि? रेलियूं खपाए छॾियूं अथव त पोइ हाणे घर खपायो। कुझु बि करे 15 लख रुपया ॾंड हिन खे भरे ॾियो। हिन फ़ैसिले खां पोइ कंहिं बि ग़रीब जो घर बर्बादु करण खां पहिरियां तव्हां 1000 बार सोचींदा। रिस, तव्हां मूंसां सरासर ॾाढ पिया कयो, दुश्मनी पिया कयो। इहो फ़ैसिलो त न पिया कयो। जाबिर, फ़ैसिलो सम्झी या दुश्मनी? 15 लख त तोखे हर हाल में ॾियणा ई पवंदा, उहे बि 10 ॾींहंनि जे अंदरि। जेकॾहिं न ॾेई सघे त पोइ 11हें ॾींहुं मुंहिंजा हमराह तुंहिंजे घर में घिड़ियुनि ते कब्ज़ो कंदा। उन घर खे खपाए ॾंड जा 15 लख रुपया सिकू खे ॾींदा। अदा ॾिठी इहो रेस फ़ैसिलो कयो त इहो फ़ैसिलो कोन कयो या सिधी सही वंगार वई सिकू सां। रेस हाणे दुश्मनी ते लही पियो आहे। अलाए छाजे करे अॻियूं पियूं कसरूं थो कढे असां सां। निसूरो पिसूरो दुश्मन 10 लख अञा रूंडे खे मस ॾिना आहिनि, वरी हे 15 लख। अरे क़स्म सां किथां भरींदासीं? हीअ असांखे ॻोठ निकाली करणु थो चाहे। अदा कुझु बि थिए पर हाणे मसइले सां असांखे मुंहुं ॾियणो आहे। कहिड़ी टांकी मॾियूं छा कयूं? हल ॾिसूं था पोइ हिन ॻाल्हि खे। रेस छा पोइ मूंखे बि इजाज़त आहे? सिकू, ॾंड जे पैसनि मां तोखे 1 रुपयो बि हिननि कमीननि खे बख़्श न आहे करणु। जेकॾहिं इहे तोखे न ॾींदा न तोखे इहे पैसा मां वठाए ॾींदुसि, पर तूं 1 रुपयो बि बख़्श न कजाए। ठीकु आहे रेस। काॾे मूं आई डिग्री थो पई। अदी मां पंहिंजी धीउ पारस सां मिलण आयो आहियां। बाबा भेण भेण हिकु विथ बग ते वधाई थी त वरी कमरे में बंदि करे छॾी सई। अम्मा अम्मा जिद न कर, थोड़ो सब्र कर, सब्र। माई सिर्फ 2 मिंट ॻाल्हाइण त ॾे। छा आहे 2-3 मिंट लॻाया अथई? अच हाणे वापसि मोट हल हाणे ता। माई कुझु रहम कर। मां 2 मिंट पंहिंजी धीउ सां मिलण आयो आहियां, को वठण कोन आयो आहियां। तूं मुआ ये कोन मुड़ंदे जेसी ताणी तुंहिंजी दिलि सां बेइज़ती न कंदसि। वञी थो या खणी चा बंदूक कढे बिब। निभागीरन वञा थो सिर वञाईंदी छा? जहिड़ो रूंडो तेड़ी माई। तो तेरी माई तूं छा थी ॾिसी? शाबस आहे रूंडे खे जो सॼी ज़िंदगी नी माई सां गुज़ारियो आहे। माई त न आहे, असुल बला बला। अदा मूं तोखे पहिरियां ई चयो इहा माई असां ॿिन्ही खे इस्तेमालु करे पई, पर तो मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। अदा क़स्म
ही वायड़ो आहे वायड़ो, नहीं असांजी सलाह ते हले तो नहीं वरी ने दिमाग़ कम करे तो। मां तव्हांजी सलाह न वरिती या मूंखां ग़लती थी हुई, पर हे त रेस चाकर खान सिधी सिधी असां सां दुश्मनी पियो करे। वरी छा थियो आहे, वरी कहिड़ी दुश्मनी पियो करे? रूंडे खे 10 लख न आहिनि ॾंड जा, वरी रेस चाकर खान फ़ैसिलो कयो आहे त हिन सिकू खे बि 15 लख ॾंड जा भरे ॾियो। छा 15 लख ॾंड? सभाई मुंहिंजो दिमाग़ फाटे थो, मूंखे ॻाल्हि सम्झ में ई कान थी अचे छा कयां। तूं चाह ठाह त मां पियां। गोरी खाइण या चांहि पीअण सां तुंहिंजे मथे जो सूर त लहण वारो आहे कोन जाबर? मथे जो सूर मुंहिंजो गोरीअ ते बि कोन लहंदो। तूं हिकिड़ो कमु कर, इहो जेको कपिड़नि वारो सोटो आहे न, इहो खणी अच 6-7 मुंहिंजे दिमाग़ में हण, तॾहिं भला मुंहिंजो मथे जो सूर रहे। कयां थी चांहि, रेस जी कावर तूं मुंहुं मां छो पियो कढी? अदा मां सम्झां थो त माई हसीना, अड़े अदा कासिम 50 चकर तोखे चयो आहे माई हसीना जो घर में नालो न वठ न वठ, हूं तूं फिराए बि तो हुनजो नालो वठी, अॻे ई हुनखे बि था शक पवनि। चाह जो ढुक पियूं पोइ उताग ते हलूं था त छा करणु घुरिजे? अदा छा इहो सोट सिकू ॾंड जा पैसा माफ़ न कंदो? खेरियात वारी बख़्शिश मूंखे कान थी खपे, न वरी किश्तो खणी पिनंदासीं, सिकूअ खे पैसा ॾींदासीं किथां बि करे। बाबा निहाल वालो सुम्ही पवा या उठा? अकेलो है ना? हाँ अकेलो उठिए अकेलो आ। अरे छोरा दिल ते चे थी त जो तोखे भाको पाए मिला, वॾो ड्रामो कई थी पापा, वॾो ड्रामो कई थी, हाणे अॻिते ड्रामे करण जी का बि गुंजाइश निश्ता। सच भावा अॼु घर हलणो आहे? अरे मूंखे 10 लख जो चेक मिलियो आहे, पहिरीं हली कैश करायूं कैश। हाय रे मुंहिंजा बाबा सही, अॼु त दिलि थी चए तुंहिंजो मथो चुमाए, हेॾे त कर मथो चुमाए। अरे हाणे जल्दी उथण जी कर, बैंकुनि जो टाइम न पूरो थी वञे। ॻाल्हि ॿुधो, बैंक खां पोइ शहर हलंदा सही, मां पंहिंजी कुआर जो कुझु सामान वठंदुमि बाबा। कुआर जे लाइ त सही हथ फाटे। ठीकु आहे तुंहिंजी ॻाल्हि मञियमि, वापसीअ में तोखे 50-100 रुपया ॾींदुसि, छोरीअ जे लाइ को पाव खनि जलेबी वठी हलिजाए बसि न। साढ़े 9 लख में वरी मूंखे 50-100 ॾींदे? अरे बाबा वाह, हलो ठहियो आहे बड़े तारा गोल तारा। पुट हाणे जेकॾहिं मूंखे 10 लख रुपया मिलिया, तूं छा थोरे सम्झी ते 10 लख रुपया तुंहिंजे कुआर जे मथां छिटींदुसि। अरे जल्दी कर, उतो बैंक माली कैश करायूं उतो। बाबा कहिड़ी बैंक? अरे का हिकु दो बैंक आ जा, 50-60 बैंकूं कंहिंजा नाला यादि करे कंहिंजा कया उतो। कासिम रेस तव्हां सां सुठो न आहे कई, 10 लख चटी खां पोइ 15 लख किथां ॾींदो? यार इधर असांखे को माण्हू अगवा करणो पवंदो, तॾहिं वञी चटी जा पैसा भरींदासीं। बाक़ी हाणे ॿी त का वाट ई कोन्हे का। कंहिंखे अगवा कंदो? कंहिं वटि आहिनि एतिरा पैसा जो तव्हांखे ॾींदा? यार इधर हाणे हीअं करिणो पवंदो, असां जेके 10 लख रूंडे खे भरे ॾिना आहिनि, हाणे रूंडे जे छोरे खे अगवा कंदासीं, पोइ रूंडे खां 10 लख वठी 15 लख करे सिकू खे ॾींदासीं, पोइ वरी सिकू जे पीउ खे अगवा कंदासीं, पोइ सिकू खां वरी इहे 15 लख वापसि वठंदासीं। हा इहो हथु रखो त तव्हांजी जान छुटंदी, न त कंगाल थी वेंदो। इधर कंगाल मालिक ई कोन कंदो, बाक़ी असांखे कुझु न कुझु करिणो पवंदो। नज़ीर हुकुम बाबर साईं। जाबिर ते 24 कलाक नज़र रखजो, छो त 15 लख ॾंड पवण खां पोइ ये पंहिंजा होश विञाए को न को ग़लति क़दम ज़रूरु खणंदा। ईअं बि थी सघे थो त हीअ असांजो ध्यानु मटाइण लाइ मता को खून करे विझनि। हाँ सौट सही तो चई, जाबर वारनि जो सॼी ज़िंदगी कमु इहो रहियो आहे, हिकु मसइले सां ध्यानु हटाइण लाइ वरी ॿियो मसइलो पैदा कंदा आहिनि। पर हिन दफ़े हिनखे इहो शरारत करण जो मौक़ो ई न मिले न, इहो बहितरु आहे। बाबर साईं खुटको न कयो,
मां इमरान खे सम्झाए थो छॾियां त कासिम ऐं जाबिर ते 24 कलाक नज़र रखनि ऐं अहिड़ी साज़िश का में असांखे इतला ॾियनि। हा नज़ीर, इहो कमु त करिणो ई पवंदो, छो त हिकिड़ा मसइला हल ई नथा थियनि, ॿिया पैदा थींदा त असां ई मुंझी पवंदासीं। इन करे इन ॻोठ जे शैताननि खे लॻाम ॾियणु ज़रूरी आहे। ऐं हा, रूंडे तां बि नज़र न हटाइजो, हू उन्हनि सभिनी शैताननि जो सरदार आहे। तव्हां सही वॾो रूड़ो शैतान आहे, हुन ते बि नज़र रखणी पवंदी। सोट मुंहिंजे ख़्याल में सुठो इहो न आहे हिननि शैतान खे तव्हां ॻोठ मां नेकाली ॾेई ॿाहिरि कढूं, घटि में घटि ॻोठ वारा त पोयां सुकून सां रहंदा। चवी सही तो सोट, पर इहे असांजे ॻोठ जे लाइ अज़ाब बणिजी विया आहिनि। ते छा ॿियनि ॻोठ वारनि खे बख़्शींदा? इहे शैतान हिते ई चङा आहिनि, छो त असां हिननि शैताननि जो पाणी मापे विया आहियूं। ऐं असांखे ख़बर आहे त हिननि शैताननि खे कीअं सिधो करिणो आहे। सम्झी वियुसि सोट, हिननि जी त हाणे हर पासां रस्ता रोक कबी। जेकॾहिं हीअ सुधरी आहे त ठीकु, न त पोइ मारण में बि देरि न कंदासीं। ना सोट, मां बि इहो ई थो चाहियां त इहो गंद हिते ई दफ़न थिए। जेकॾहिं इहो गंद ॿियनि ॻोठनि में वञी बदबू फैलाईंदो न, त उतां जा माण्हू असांखे पिटू पारां था ॾींदा। जेकॾहिं न जाबिर खां तो 15 लख वता, ईअं सम्झ त वासिंगनि सां वेर विधी। इन जाबिर खे त मां हिकिड़ो रुपयो बि बख़्श कोन कंदुसि। अबा, इहे पैसा असां केतिरा ॾींहं खाईंदासीं? इज़त इन में आहे त इहे छॾे ॾियनि, माफ़ी वठणु अचनि न त उन में पैसा बि बख़्श करे छॾनि। इन में असांजी इज़त आहे। अमा, इज़त उन माण्हू जी कबी आहे जेको इज़त जे क़ाबिल हुजे। सौट जहिड़े कमीणे माण्हू खे भली इहा ख़बर पवे त चटियूं कीअं भरबियूं आहिनि। जॾहिं 10 लख रुपया रुंडे खे ॾेई ऐं 15 लख रुपया असांखे ॾींदो ऐं पंहिंजो घर गिरवी कंदो, त पोइ इन जाबिर जो दिमाग़ ठिकाणे ते ईंदो। बाबा भली उन्हनि खां ॾंड वठ, असां तोखे कोन था रोकियूं, पोइ सॼी ज़िंदगी तुंहिंजो दुश्मन बणिजी वेंदो। बाबा, रईस चाकर ख़ान जाबिर खे डंडनि में निपोड़े अहिड़ो त फिटी कयो आहे जो हाणे कंहिंसां बि दुश्मनी जो कोन सोचींदो। इहो बि सुठो थियो त इन सां न माईअ सभाईअ जी आकड़ त घटि थींदी। अमा, जॾहिं 25 लख रुपया इन जाबिर जे घर मां निकिरंदा न, रुगी सभाई न पर घणनि जी आकड़ ख़तम थी वेंदी। कुझु वक़्त जे लाइ सोट वारनि जा कंध त झुकियल हूंदा न। सोट, इहा ॻाल्हि सॼे ॻोठ में हले पई, तव्हांखे ख़बर न आहे छा? हैदर, इहा ॻाल्हि त नहीं करे छॾी। मूंखे हिन ॻाल्हि जी ख़बर न हुई त को रईस चाकर ख़ान जाबिर ते वधीक 15 लख रुपया ॾंड ॿियो विधो आहे। छोटो ॾंड ते पियो आहे, पर मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे न त सिकू वारा पैसा इहे बख़्शराईंदा। हैदर, मूं पहिरियों सोचियो हो त अदे शमीर जे पलांद में इन जाबिर जे भाउ खे ज़हर जो वटो पियारियो, पर हींअर हिननि जी हालत त इन ज़हर जे वटे खां बि बदतर आहे। सोट, 25 लख का मश्किरी न आहे, वॾी रक़म आहे। जेकॾहिं इहो जाबिरो पंहिंजो घर खपाए, रिलियूं अलाह तलाह सभु खपाए न, तॾहिं 25 लख भरणु हिन जे वस जी ॻाल्हि ई न आहे। सोट, मां बि चाहियां थो त हिननि खे सिधो थियणु न ॾियूं, छो त हिननि मुंहिंजे साम्हूं सोट खे ज़हर पियारियो ऐं इहे ज़ालिम अञा बि असांजी अखियुनि जे अॻियां वतंदा घुमंदा। असां हिननि जो कुझु बि बिगाड़े न आहे सघियो। हैदर, चाहियां त मां बि इहो थो त रही कही कसर इन कमीणे मां असां पूरी कयूं, पर मां इन जाबिर खे मारणु नथो चाहियां, इन खे तड़पाइणु चाहियां त जीअं हिन जी हालत मौत खां बि बदतर थी वञे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।